नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे श्रीनगर खां ख़बर ॾींदा हलूं त वारियल कश्मीर में भारतीय फ़ौज रियासती दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कंदे 4 कश्मीरी जवाननि खे शहीद करे छॾियो आहे। आलमी ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि क़ाबिज़ भारतीय फ़ौज कश्मीरी वादी जे ज़िले कलागाम जे अचण वञण वारे रस्तनि खे बंदि करे सर्च ऑपरेशन कयो, जंहिं दौरान चादर चौधरी जो तक़दस पामाल कंदे औरतुनि सां बदतमीज़ी कई वई, जॾहिं त ॿारनि ऐं बुज़ुर्गनि खे हरासा कयो वियो। क़ाबिज़ भारतीय फ़ौज 4 जवाननि खे गोलियूं हणी शहीद करे छॾियो। होॾां शहीदनि जे वारसनि इलाइक़े जे रवासियुनि जे वॾे अंग क़ाबिज़ भारतीय फ़ौज जे ख़िलाफ़ आज़ादी वारी जदोजहद लाइ सख़्त नारेबाज़ी कई आहे। इलाइक़े जे वासियुनि भारतीय फ़ौज जी कूड़ जो पर्दो फाश कंदे ॿुधायो त शहीद थींदड़ जवाननि खे गिरफ़्तार करे रियासती टार्चर सेल में गोलियूं हणी शहीद कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।